तहरीक लब्बैक पाकिस्तान पारां डी शहर में फ़लस्तीन सां यकजहती लाइ एहतजाजी रैली। तहरीक लब्बैक पाकिस्तान जी मक़ामी तंज़ीम पारां मौलाना ग़ुलाम नबी चांडियो, वज़ीर अली राहिमू जी क़यादत हेठि डी शहर में फ़लस्तीन सां इज़हारी यकजहती ऐं इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ हिकु एहतजाजी पुरअमन रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मरकज़ी चौक फाज़ल राव चौक ते जलसे जी सूरत इख्तियार करे वई। रैली में सभई माण्हुनि, जिन में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा नंढा वॾा मोअज़्ज़िज़ शख़्सियतूं, सियासी, मज़हबी ऐं समाजी कारकुन शामिल हुआ, जिन भरपूर शिरकत कई। शिरकत कंदड़नि में साईं मोहम्मद हसन जमाली, मौलाना अल्लाह वसायो सिकंदरी, मौलाना ग़ुलाम नबी चांडियो, वज़ीर अली राहिमू, अब्दुल सत्तार जमाली, फ़कीर मोहम्मद कासिम आरई, गुल बहार उमरानी, शौकत जमाली, अरशाद खोसो, अवेस जमाली, मौलवी मीर हसन जमाली, हाफ़िज़ इनायत जमाली, दिलबर खोसो, उर्स वाडो, शरीफ राहिमू ऐं राजा पंवर सोशल मीडिया सेंटर सिंध टीम निमाया तौर शरीक हुआ। एहतजाज दौरान मौलाना अल्लाह वसायो सिकंदरी ख़िताब कंदे चयो त असीं वक़्त जे हुक्मराननि खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त हू फ़लस्तीन जे हक़ में पंहिंजो वाज़े ऐं जुरतमंद मौक़िफ़ साम्हूं आणीनि। फ़लस्तीन जे मज़लूम मुस्लमाननि सां गॾु बीहनि इंसानियत ऐं ईमान जो तक़ाज़ो आहे। मौलाना ग़ुलाम नबी चांडियो पंहिंजे ख़िताब में चयो त असीं मुफ़्ती मुनीबुर रहमान जे जारी कयल फ़तवा जी मुकमल हिमायत करियूं था। जेकॾहिं हुकूमत अॼु बि इसराइल ख़िलाफ़ वाज़े ऐलान करे त असीं पंहिंजी जान, माल ऐं हर शइ क़ुर्बान करण लाइ तयार आहियूं। हे वक़्तु ख़ामोशी न पर अमल जो आहे। शिरकत कंदड़नि फ़लस्तीन जे झंडनि, बैनरनि ऐं प्ले कार्ड सां गॾु नारा हंया, जिन में फ़लस्तीन जी आज़ादी ताईं जदोजहद जारी रहंदी, इसराइल मुर्दाबाद ऐं हुकूमत फ़लस्तीन जी हिमायत जो ऐलान करे शामिल हुआ। एहतजाजी रैली दौरान फ़लस्तीन जी मज़लूम अवाम लाइ दुआ घुरी वई ऐं आलमी बिरादरी खां इसराइली ज़ुल्मनि जी रोक लाइ फ़ौरी क़दम खणण जो मुतालबो पिणु कयो वियो। रिपोर्ट मुश्तबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। फ़लस्तीन के नीस ऐं नाबूद हुन देश इहो करण जे लाइ अमेरिका ऐं इसराइल मुस्लमाननि जे मथां वॾा ज़ुल्म करे रहिया आहिनि। त इन वक़्तु असां सभिनी मुस्लमाननि खे ॿधी इतिहाद ऐं इतफ़ाक़ करण जो वक़्तु आहे।